कश्मीर थाने जे गेट स्टेशन वटि नौजवान मारिजी वियो आहे। संदसि लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मक़तूल जी सुञाणप पंजाब जे इलाइक़े भौंकोटला वासी इलाही बख़्श अछातुर थी आहे। कश्मीर थाने जे गेट स्टेशन वटि नौजवान मारिजी वियो आहे। मक़तूल जी सुञाणप पंजाब इलाइक़े भौंकोटला वासी इलाही बख़्श अछातुर थी आहे। कश्मीर मां तव्हांखे ख़बर ॾिनी पई आहे। थाणे जे गेट स्टेशन वटि नौजवान मारिजी वियो आहे। मक़तूल जी सुञाणप पंजाब जे इलाइक़े भौंकोटला वासी इलाही बख़्श अछातुर थी आहे। इन जा तफ़सील वठंदासीं कश्मीर मां अहमद अली सियाल खां। अहमद अली, आगाह कजो वाक़े बाबति। जी बिल्कुलु, कश्मीर थाने जी हद आहे ग्रेड स्टेशन वटां गुज़िरियल राति नामालूम शख़्स जो लाश थियो, जंहिंजे उतां जे माण्हुनि कश्मीर पुलिस खे इतला ॾिनो। कश्मीर पुलिस लाश खणाए करे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जंहिंजी सुञाणप इलाही बख़्श अछातुर थी आहे, जंहिंजो तालुक़ु जेको आहे पंजाब जे शहर इलाइक़े भुंग कोटला जाफरलाल सां ॿुधायो पियो वञे। जॾहिं त हू रेते ते ट्रक ड्राइवर हुयो, मज़दूरी कंदड़ हुयो, उते कंहिं अणॼाणा शख़्स अची चाकुनि जा वार करे क़तल करे छॾियो आहे। जेको जंहिंजो मड़ आहे जेको कश्मीर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जेको ज़रूरी कार्रवाई बाद वात। ठीकु आहे अहमद अली, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।